नाज़िम बॉर्डर में शहरनि पारां शेर खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां तफ़सीली संथा जावेद मेमन जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल नाज़िम जो बॉर्डर वासी मुसलसल जो तालके के लिए एहतजाज करे रहा है। मैं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बॉर्डर शहर लारकाने शहर जो हिकिड़ो तारीख़ी ऐं ॿियो नंबर वॾो शहर आहे जेको कारोबारी जे हिसाब सां एराज़ी जे हिसाब सां हिते अलाए केतिरियूं राइस मिलूं आहिनि, बैंकूं आहिनि, हर शइ हिसाब सां 14 वार्डनि ते मुश्तमिल आहिनि। पर मुसलसल जेको आहे सो बॉर्डर वासियुनि जे मुतालबे खे नज़रअंदाज कयो वञे थो। उन हवाले सां असां जेको आहे शहरियुनि सां जेको मरकज़ी किरदार आहिनि सियासी समाजी ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि ताकि लाइ एहतजाज कनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। बॉर्डर शहर हिकु पुराणो ऐं क़दीमी शहर आहे ऐं बॉर्डर शहर जी तमामु वॾी आबादी रखे थो पियो। बॉर्डर शहर वासियुनि जो तमामु हिकिड़ो पुराणो मुतालबो आहे त बॉर्डर जे शहर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। इहो सालनि खां वठी मुतालबो हली रहियो आहे। हिन वक़्तु 2 सालनि खां वठी मुसलसल तहरीक हले थी। पर जेकॾहिं असां ॾिसूं त 12-13 साल थी विया आहिनि इहो बॉर्डर वासी इहो ई मुतालबो रखनि पिया त बॉर्डर शहर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी जे हुक्मराननि खां ऐं समूरनि वस वारनि खां इहो मुतालबो था करियूं त बॉर्डर तालके जे हक़दार आहे ऐं हिन शहर खे तालके जो दर्जो ॾेई बिना देर नोटिफिकेशन जारी करे हितां जे माण्हुनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। बॉर्डर असांजो तारीख़ी शहर आहे। लारकाने खां पोइ ॿियो नंबर असांजो बॉर्डर शहर आहे जंहिंखे मुसलसल वक़्तनि ते असांजे चूंडियल वॾेरनि ऐं नुमाइंदनि नज़रअंदाज कयो आहे। उन लाइ असां सिर्फ़ु हिकिड़ो इहो इशू आहे त बॉर्डर असांजो शहर जेको आहे उनखे तालके जो दर्जो ॾिनो वञे। 3 सालनि खां वठी मुसलसल बॉर्डर में इहा जदोजहद थी हले, मुसलसल तालके जी घुर आहे। असां को पैकेज नथा घुरूं, तालको था घुरूं। को बि हिन शहर में जेको आहे न असांखे मतिलबु का शइ ॾिनी नथी वञे। हिन शहर में न को माण्हू सेफ्टी जे तौरु जेको महफ़ूज़ आहे कंहिं बि शइ जी न आहे। ऐं MNAs ऐं MPs वाइदा बि करे विया आहिनि ऐं हीअ शहर तालको नथो थिए। आख़िर में जो छा रीज़न आहे? असांजे कारोबार लाइ नथा अचनि, इन करे सॼो हेॾे वॾे शहर हुजण जे बावजूदि जेको आहे सो इन जे कारोबार ते बॉर्डर जे असां समूरनि माण्हुनि जो मुतालबो आहे त हिन खे फौरी तौर ते तालके जी हिसियत ॾिनी वञे। कैमरामैन फरमान मशहूरी सां गॾु जावेद अहमद ममून, धरती न्यूज़।